यार हमीर सुठो तीअं थिए हा जो घर जो संग घर में ई वञे हा त तोखे त ख़बर आहे यार समी धीअ अञा तंजणनि में ई हुई त मुआरी माई समी धीअ खे पंहिंजे भाउ जी झोली में ॾेई छॾियो हो। तव्हांखे क़ौमी मसइल ते ऐं मार्क्सी नुक्ते नज़र खे बि पढ़णु घुरिजे। जी जी छो न पढ़बो, तव्हां को बुक दस्यो। मूं वटि किताब आहे, उन में मज़मून आहे, उहो मज़मून तव्हां ज़रूर पढ़जो। भाई चा दे खबर भला तूं संदो विहां कॾहिं तो संभराई। कचालू मुंहिंजो विहां, कचालू इहा त ॾाढे साईं वारनि खे ख़बर हूंदी। जेकॾहिं तो वटि का ॿुधी सुधी आहे त कन भुणक ॾेई छॾ। वसन वेड़ी चा मुझे मारने जा, वसन वेड़ी चा मुझे मारने जा। मामा लखू तो कावड़ नहीं चा न तो खड़खड़ केर कंदो कोनी दी तू कावड़ जी छोवे न न कावड़ तुरियो से लड़ाई तो चिड़ायम मुखे छोती चढ़ाई दिस मुखे तो मामा न चांदी कर भला यो छा चवे चांदी चव सोना चव मोर चव सोनो हुजी त सोनो चवई न मां सुणो ना खबर थई अमा चवंदी तू है न लखन में हिकु आहीं। मां जी मोहब्बत अड़ी आहे जो उनका पुट का सिवा ॿियो को नज़र ही न ईंदो आहे। ठीकु आहे भला तोखे मामा को थी चवां पर चूड़ी ते ॾेखार न। हा खोड़ चूड़ियूं ये थई हैदराबाद जी चूड़ियूं मूंखे ॾाढी पसंदि आहे, मां वठी आयुमि। सफ़ा तो कुछ थी लगी इहो थई मामे मतलब त लख जो कमाल है ना। हाणे हाणे तू है न मामा लखू न चवंदी कर हाणे न चवंदी ठीकु आहे न। सदके वञे सॼी बम्बई लताड़े अहिड़ी जिथे कान थी जहिड़ी हिन साइकिल तुआरी थी। अरे ने का सुठो गंदा गाॾो काहे कीअं बाबा रोज़ गाॾी पंचर तुआरी टायर बि नथा विझरायो। चाचा ॾाढो जॾहिं मूंखे मोटरसाइकिल वठी ॾे न चईंसि न तूं ॾाढो थियो पंहिंजो अखियूं कोन थो टणाए थो तोखे गाॾी वठी ॾींदो तो हुन ते चढ़ंदे ते तो हाणे बीह जेल में सुर जी चढ़ियो अथव अलाड़े ख़्याल सां चाचा ख़्याल सां उॾाई करे वेह त साह पटियो। ए मधुबाला अची पंध कराई पंध ये तुंहिंजी हयाती असां चाचा बिस्मिल्लाह बस किथे ख़राब थी छा मूं पे चयो त जंहिं बस में तव्हां आयो पे उहा ख़राब किथे थी। हाँ खराब किथे थी बाबा माझी हाणे तोखे ॾियणो पवंदो पहिराइतो हवाला इहे न 2-3 महीना गुज़री विया न मां मधुबाला ॾे ॾिस न मधुबाला मूं ॾे आई। फोन जो सिस्टम आहे कोन मूं वटि हुन वटि आहे वॾा वॾा हेॾा हेॾा ॻाल्हि न ॿुधो पहिरीं 2-3 महीना गुज़री विया मां वॾा कोन बाक़ी ॿनी ॿारे जो कमु ख़बर अथई। माना तव्हां ॿनी ॿारे जो बि कमु कंदा लॻे नथो मूंखे। ॻाल्हि ॿुधो ऐं साईं हुतां शेवरलेट गाॾी कढी। शेवरलेट इहो छा आहे बाबा ने वॾा वॾा वज़ीर बादशाह उन गाॾीअ में खणी हेॾे आ तव्हां बि उन में चढ़िया हुआ। हणो हणा पुछाऊं कंदी अचे मां हुजां साईं नबी बख़्श ख़ासकरी इहो सतरंड जी पुछाऊं कंदे अची उते लथी
बाबा ही सॼो मुल्क वाइड़ो थी वियो मधुबाला जहिड़ी अदाकारा हिते की आहे पर यार ख़ासि कहिड़ी मुड़ुस माखियूं थियूं मिसरियूं थियूं बुसरियूं थियूं मखण हेॾा चाणा खणी आया मच्छियुनि जा हेॾा कुरड़ा साग पटे आया अचे मधुबाला खे खा मधुबाला वाइड़ी थी वई हेड़ा खाधा असांजे हिंदुस्तान में कोन मुंहिंजो या अथई सिंध ऐं हितां ख़बर थी मूं छा कयो अॻ में इहो कमु मूं कयो त हितां मेहड़ जो माओ मेहड़ जी मेहंदी सही उहो जेका टोर वारी जुती उहा वठी हुयसि गज वठी हुयसि हालाबा सूसीअ जा जो जेके सलवारूं हूंदियूं उन जो कपिड़ो हितां वठी हुयसि उन खां ॿ टे भेरा साईं उहा बि माई साईं वॾी ज़िदी मूंखे चई गाॾी में चढ़ो काॾे चए तूं चढ़ो गाॾीअ में चढ़ियुसि अॻियां मां ड्राइविंग पई करे सिधो साईं बम्बईअ जे लंडा बाज़ार ॻाल्हि ॿुध उते ॿुध इश्क मधुबाला सां तुंहिंजो मारे असांखे छॾियो अथई छा कयूं असां ॻाल्हि लंडा बाज़ार में से ॻोल्हे ॻोल्हे ही कोट वठी कि हीअ मुंहिंजी निशानी ऐं तूं ॾिसंदो हूंदे त मां ऊन्हारे सियारे सावण पायूं त तूं हलाए थो ई कोन को ॾहे पंद्रहें ॾींहं वेठो सही थोरो लाहे पासे ते रखी चाचो अहिड़ो कोट मूंखे बि वठी हाणे तूं मूंसां ज़िद थो वली दादा बस बाबा हीअ त निशानी आहे अहिड़ो कोट बम्बईअ मां मिलंदो हा जॾहिं मां वञा तॾहिं थो वठी अहिड़ा अंग्रेज़ पाईंदा आहिनि छो थो माना हिते हा हाणे ॻाल्हि यादि आई त बस ख़राबु इहो ॿुध इहो वाक़ियो मूंसां वापसीअ ते थी कल्ह मूंखे साइकिल नथो ॾीं वरी माना ॻाल्हियूं वॾियूं हाणे चुप कर सुकून कर मथो न हण गंद न कर बाबा तुंहिंजे सुवाल जो जवाब त ॾियां न बस या जॾहिं खॾड़े खां अॻिते थी शाहपुर चाकर बि किरास पई पोइ इहो मोड़ हो न जो जिते भॾे वारी बनी मुआरी आहे इते साईं बस कयो फुश वरी साईं ॿियो टायर मटायूं अञा मेल खनि पंथ जो बि कोन हली ॿियो टायर साईं करे थो आ अचे साईं पतासीं साईं ॻाल्हि इहा आहे त बहराम ख़ान सिधी क़िस्म जो माण्हू आहे साईं तव्हां हिकिड़ी महिरबानी कयो तव्हां नाले चङे ऐं चंगल खे चओ त ॻोठ में न्याणियूं ई जाम आहिनि सो उन्हनि खे चवनि त दाख़िल कराइनि ओ ये यो ईदू कल आयो ही नहीं करे ओ आ वनी जना जे घर वेही रहस त इन सां मां पूरी कोन पई सघंदस मूंखे ख़बर हुई त यो पोया धीअ जा कन भरे विंदो वसन वेड़ी चा मुझे मारने जा वसन वेड़ी चा मुझे मारने जा चाचा बिस्मिल बस में भला गाना शाना ॿुधई गाना यार हिकिड़ी ॻाल्हि न ड्राइवर बि सुरीलो ॾाढो ऐं ख़बर पयसि त वली नाथ बिस्मिल गाॾीअ में वेठो आहे बाबा भरी खन कैसेटनि जी उन में हणंदो अचे मधुबाला जा गाना ॿियो को बि कानून न नरगिस जो हुई न वजंती माला जो हुई न उन जेका ॿी शांति माई न को उन जो गानो वॼाई रुगो मधुबाला जा गाना तूं छा थो पई त मुंहिंजी त रग रग ठरी पई न किरायो ॾींदो आहे बस वारनि खे हाणे वली त बिस्मिल खां किरायो जो भाड़ो वठंदा बूट खाइण अथनि छा माना जवानी में माना सुहिणो हुए तॾहिं त मधुबाला खे वणेसि मधुबाला का एतिरी चरी त कान्हे हिन जो मूं ते मरी चङनि भलनि खे थुॾे छे गाह ई कोन चङे जा मूंखे हीअं कंदी अधाऊं ॾिठई मुंहिंजी ज़ुबान वणेसि जॾहिं मां सिंध जी ॻाल्हि कंदुसि असांजी सिंध सुहारी आहे सिंध सॼी असांजी सकाफ़त सां भरियल आहे उहो परेशान थी वेंदी त अहिड़ियूं शयूं असांजे हिंदुस्तान में छो न चङो साम्हूं जो असांजे सिंध में वॾा वॾा ओलिया आहिनि भरी पई आहे सॼी सिंध पाण में वेठा आहियूं जेको असांजे साम्हूं थो ॻाल्हाई इहो मधुबाला जे अॻियां ॻाल्हाईंदे
बाक़ी मां पंहिंजे पीउ जे साम्हूं ॻाल्हाईंदो तूं ई मूंखे प्यारो लॻंदो हुई जो कचहरी कमु तॾहिं मूंखे वणंदो हुई बाक़ी होत वारा वॾा से अमीर कान जे नाले चङो इन्हनि त कॾहिं रेल गाॾी बि कान हली आहे मां बम्बई घुमे वेठो आहियां उथियल पुथियल माण्हू आहे महिरबानी करो हुनजी अमीर जी अखि बखे त का करा तो ॾिसे वाइसि यार हेॾा फूलार ॾिसे ॻाल्हियूं था कयूं बस वॾो मां बाबा छा कयूं हा गाना 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 गानो को ॿुधाए हाणे मां बेसुरनि लाइ कहिड़ो वेठो मथो हणां अॻे थकिजी वियो मुंहिंजे ख़्याल में हल त हलूं न ॿुधाईंदे बसि पोइ हली पोइ तूं हिते हुजे मां साइकिल वञी पंचर कराए पोइ अचां वे तो हा वे पोइ हल भला वञ हल हल वञा हा हल हेड़ो सरे जो फूला मधु बाला मूंसां गॾु हुजे मां गानो ॻायां वो जान सकती है साथी भाई वाली दाद बिस्मिल मरे या बचे मां हलाए तो अरे मुखे वरी दे निधड़ को छड़े दे जा हलन दे करो अब हम चोदा न सिंधी वे तो पंज का मारो कुत्ते जे वात में भी चंगो अरे हलो पर तो घंटी बजाई दो और जय माता को पैसो को रास्ते में न मिले हलो हलो गीत सारे गुजरा हुआ ज़माना आता ओ चाचे नाले चंगा मैं जोड़ियो में हाँ हाँ बा मैं खोलिया थी मासी अॼु तूं बि मैं छोड़ी बसड़े अब्बा हिन घर जो ठीको मूं खयो आहे आऊं न हुजां न त ही घर ऊंधो करे छॾीन छो मासी सिमी केॾां वई आहे विंदी केॾां घर में वेठी आहे माई खे अलाए छा थियो आहे छो मासी चाक कोन्हे छा न रे अब्बा मुखां सवा बाक़ी सभु चाक आहिनि हाँ मासी हाँ बिल्कुल बरोबर इहो तो सॼो ॻोठ तो चए त अव्हां जे घर में अव्हां खां सिवा सभु चाक आहिनि अई अब्बा चई छा थो ॻोठ वारा छा था चवनि माण्हू चवंदा आहिनि त मासी सफूरा चाक नथी रहे पोइ बि घर जो कमकार थी कंदी आहे पर उनजो क़दुरु कोन्हे बसड़े अब्बा ॻोठ वारनि खे त क़दुरु आहे न पर हिन घर में रब को हिन खे मत ॾिए जो मुंहिंजो क़दुरु कनि बसि मासी माण्हुनि जी त ख़बर ई नथी पवे हिकिड़े ॾींहुं खिलण ॻाल्हाइण ॿिए ॾींहुं कावड़िया वेठा आहिनि ऐं केरु कंहिंखे ॿुधाए ई नथो त कावड़ियो छो आहे चङो मासी तूं मैं छोड़ हाँ बा तू डांस पुत्र पंजे पढ़ो याद थई जी साईं बुधाए 1 5 5 2 5 10 3 5 15 4 5 20 5 5 5 20 6 5 30 7 5 35 8 5 40 9 5 45 10 5 50 शाबाश शाबाश पुत्र नालो छा थी बाबा करीम वालिद जो नालो शाह मोहम्मद पुत्र तू मानी घट खाई दोई छा या ठीक न थो रही सर हिन ॿार खे थैलेसमिया आहे ऐं हिनखे हर महीने रत लॻंदो आहे ओ पुत्र तू तो ॾाढो होशियार ॿार आहीं तू हली वे पुत्र छा ॻाल्हि आहे स्कूल में ॿारनि जी तइदाद तमामु घटिजंदी थी वञे इहा त वधणु खपे सर असल ॻाल्हि इहा आहे त बहराम ख़ान पंहिंजे ॻोठ जा ॿार स्कूल अचण खां रोके छॾिया आहिनि ॿिनि ॻोठनि जे वॾनि में अणबड़त थींदी आहे त भोॻींदा वीचारा ॿार आहिनि पोइ इन जो को हल साईं ॻाल्हि इहा आहे त बहराम ख़ान सिधी क़िस्म जो माण्हू आहे साईं तव्हां हिकिड़ी महिरबानी कयो तव्हां नाले चङे ऐं चंगल खे चओ त ॻोठ में न्याणियूं ई जाम आहिनि सो उन्हनि खे चवनि त दाख़िल कराइनि
साईं बहराम खान ॾे मां ई ॾाढा अमीर वारा विया हुयासीं, पर बहराम खान असांजी हिक बि न ॿुधी। ये ख़बरूं न भला चवंदा वलीदार तूं भला इहो बिस्मिल नालो कॾहिं खां चवणु शुरू कयो? हाय हाय रदाखान जो सवाल करे चाकर के अगई ॾिसी थो न हिन दिल में तीर कुथा पिया मारे इहो ईअं आहे त जॾहिं मिलण वियोसीं बम्बई तॾहिं खां अॻिए साल ॿुधाई त लाहौर मिलण वियो हिन साल वरी बम्बई जा चकर पियो ॿुधाए। ही शख़्स केरु आहे? कहिड़ियूं पियो ख़बरूं करे? को प्रो नताड़ी आहे या ॿी कंहिं पियो? कहिड़ो बि कोन्हे, वक़्त ऐं हुस्न जो मारिल शख़्स आहे। अकुल छॾे चुनूअ जी चूंड कई अथसि। मतलब त हा, मतलब त ही चकर आहे, सम्झी वञो। गैर इनकलाबी इंसान जी मंज़िल न हूंदी आहे, इन करे भटकी वेंदा आहिनि। पर ॾाॾा साईं त चए थो त जॾहिं तव्हां गुज़िरियल साल लाहौर विया हो तॾहिं खां बिस्मिल चवरायो अथव। चङो न इश्क जा ॿिली सफ़र ॾाढा आड़ा इश्क लपई ते कल पवई तोखे इश्क जी कहिड़ी ख़बर? तूं सॼो ॾींहुं तोखे रुॻो माल मता जी ॻाल्हि तोखे इश्क जी कहिड़ी ख़बर आहे? हा लाहौर में जो ॿ रातियूं वटि हिकिड़ी राति जोहीअ में ॿी राति टंडियाद में निकितुसि। टे ॾींहं शाम जो 9 बजे लाहौर जी उते ख़बर थी छा थियो? मधुबाला जे पीउ खे सांस पइजी वई त मधुबाला मूंखे मरी थी। ख़बर थी न पुलिस छा कई? राति पोइ आहे मधुबाला खे वापसि वठी बम्बई में। चाचा बिस्मिल, तॾहिं तव्हांजी उमिरि केतिरी? मुंहिंजी उमिरि? हा तव्हांजी। घणी 20-22 सालनि जो हूंदुसि। बेली वली दाद छॾ छोकिरनि खे, हिननि खे त लॻी आहे मश्करी जी। बाबा मेरी कान ये भिंड रखोड़ा नहीं जा चले मां वटि 20 सालनि जो हूंदुसि। पोइ अव्हां जी उमिरि जो त वॾो फ़र्क़ु हूंदो। वरी कहिड़ो किनो साल ते मुंहिंजी मधुबाला जी उमिरि जो फ़र्क़ु न? हा न फ़र्क़ु वरी कहिड़ो? हिकिड़ी ॻाल्हि कदनि बुतनि बोल हिक जहिड़ा लॻा घोड़े जा हिक जहिड़ा बस किस्मत कंहिंजी किस्मत धारी सघां यार। पूजा भला मां बड़ बंबू मुझे जान का हलंदड़ मायूं हाणे थोरो अखियूं बीमारीअ करे अंदरि छोकिरा हाणे ॻाल्हि ॿुधो, वली दाद खान हिते ई आहे। अॼु स्कूल ईदल साहब आयो, छा ख़बर पई हूंदव? हा दादा, असां त मानी जो बि चयो। हा इहा मूंसां बि ॻाल्हि कई त स्कूल में ॿार घटि आहिनि, कीअं मास्तर वॾा? हा साईं बिल्कुलु। मूंखे बि चई त ॿार वधाइणा आहिनि, छोकिरियूं दाख़िल करायो। ॻोठ वारनि खे चओ त अबा छोकिरियूं दाख़िल कराइनि। अबा चंगल माझी ॻोठ वारनि खे चओ त छोकिरियूं बि दाख़िल कराइनि। चवां थो त रुॻो अंग न आहे, तालीम ॾियणी। इहा हक़ीक़त बिल्कुलु पंहिंजी जॻह ते आहे, पर शहर आज़ाद मिडिल क्लास पैदा करे थो जेको इनकलाब जे लाइ ज़रूरी आहे। या त सभई ॻोठ तइलीम याफ़्ता थी
शहरी सूरतनि वारा थी वञनि या असांजी शहरी तरफ़ मुंतकिली थिए। वसन वेड़ी चा मुझे मारने जा, वसन वेड़ी चा मुझे मारने जा। पंहिंजूं धीरियूं पढ़ाए दंग के हाणे टोटियूं पढ़ाईंदो। ए इहो जेको ईदू आहे न इन छोकिरीअ संगा बंदी में पाण कंदो। छोकिरियूं वीचारियूं सॼो ॾींहुं घटी में पियूं रुलनि, स्कूल ॻोठी में आहे। तोखे त हींअर सां सङा पती जी लॻी आहे। अम्मा बाबा सही त चवे थो। इहो जेको ॻाल्हि आहे सो सही, बाक़ी रुगी मुंहिंजी मत वई आहे। 5 दर्जा तूं पढ़ी आहे, मां तरे से अनपढ़, पर तो वारो अकुल मूं जेतिरो बि कोन्हे को। तूं त बिना पढ़े ई असांजूं मतियूं मुझायो वेठी आहीं। चङो थियो जो न पढ़ी। चाची जेकॾहिं ॿियो कोई न पढ़ियो त इन जो मतिलबु छा मासूम ॿार बि न पढ़नि? ओ ईअं इहो ईदू कल्ह आयो ई न करे हो। आउं वञी जना जे घर वेही रहियसि त इन सां मां पूरी कोन पई सघंदसि। मूंखे ख़बर हुई त इहो पोयां धीअ जा कन भरे वेंदो। अबा सुमा तूं छो मां टके वेठो आहीं? तूं नथो चवीं त मां हक़ जी थी ॻाल्हि करे? अम्मा मूंखे त का ख़बर ई नथी पवे, कुझु सम्झ में ई नथो अचे। मूंखां न पुछो, मूंखे छॾे ॾियो, ॿिया कम बि घणा आहिनि। गूंगन जे होटल ते दोस्त मूं लाइ खोटी पिया थियनि। अव्हां खे वरी स्कूल आहे छोकिरियुनि जी पढ़ाईअ जी लॻल आहे। जीअं वणेव तीअं वञी कयो, मुंहिंजो हरू भरू टेम न विञायो। पढ़ाईंदा छोकिरियूं इहो चङो मुड़ुसु। अम्मा सुरई खीर गिलास में न वटे में लाहे खणी अचिजांइ। हा हा चाची वटे में थी लाए। हाँ अम्मा हाणे ही कर, इहो खीर वही दर जी कांच वटे रखी अचे। चाची खीर दर ते रखी अचा को कुतो बिलो पी वञे त पोइ? ई अम्मा अॼुकल्ह जूं मायूं त ही कोन सम्झंदियूं। मूंखे ॾे पाण वञी रखी थी अचां। तोखे कहिड़ी ख़बर आहे, का ॻाल्हि सम्झो बि कोन। चाची मूंखे इहो त ॿुधा त कहिड़ा सोण वेठी थी करी? छा रखियो आहे मां वटि कुझु बि? अम्मा जी ख़बर ई नथी पवे, अलाए कहिड़ा सोण वेठी करे। मूंखे त ख़बर ई न आहे। अब मुबारक में अंगण ते मोर लगी वई बहारी। छा थियो आहे? पहिरियां मां ॿिन्हिनि खे मुबारकूं ॾियां। मुबारक अथव। अड़े अब्बा ख़ैर सां पुटड़ो ॼमंदो पुटड़ो। हा चाची इहा इन सोण मां कीअं ख़बर पई? अम्मा सुरई खीर जे वटे जे भरसां का माई लंघे न पोइ पक समझे त छोकिरी ॼमंदी। ऐं जेकॾहिं को मर्द लंघियो न त पक समझो त छोकिरो ॼमंदो। आहे न ॻाल्हि सम्झ में? अम्मा आहे न, इहे सवण पिया हलंदा। ॿी ॻाल्हि त मूंखां अॻु में इहा धाणो चरी पई अचे। जेकॾहिं मां न चाहियां त इहा धाणो चरी अची आहे हिते, पोइ इहा चरी थी ॼमे। बस कर तव्हांखे इहे सोण सम्झ में कोन ईंदा। न मां जेका तव्हांजी ख़ुशी। ऐं हा मां मुंहिंजी जे संगत जी चाचा वसंत वारनि खां ख़बर पहुची चुकी आहे। हा अबा ॾाढा पुछे थो त घुर कॾहिं करणु वञिजे? अबा जेका रीत आहे न उन हिसाब सां त पहिरीं घर ॾिसण लाइ वञिबो आहे। पर घर त अॻु में ई सुझे पियो, तंहिं करे माण्हू वेंदो
ऐं घुर कंदो पोइ मङणे जी तारीख़ ॿधंदासीं। ठीकु आहे मां, जीअं तव्हां चओ तीअं कजे, पर मुंहिंजे ख़्याल में त हिकु चकर घुर कजे त बहितर आहे। हा, जेका तव्हांजी सलाह इहो बि सही आहे। बिस्मिल जो भी एक अजीब किरदार है, वो अञा ताईं उन फैंटेसी में हली रहियो आहे। हा बिल्कुलु, हिन जी सॼी ज़िंदगी ईअं गुज़री आहे। मीर जो छा थो थिए? हिननि जो परे जो माइट आहे। जवानी में वॾो शौक़ीन मुड़ुसु हुयो, वॾे ठठ ठांगर वारो हुयो, वॾो ज़मींदार हुयो, ठठ ठांगर होसि। वाकई? हा बिल्कुलु, हिन वटि भला घोड़ा बि हुया ऐं हिन तर में सभिनी खां पहिरीं जीप हिन वटि हुई। पोइ ही फ़नकारनि जी दुनिया में काहे पियो। हिन लाइ इहो बि मशहूरु आहे त ही महबूबा उनखे नोटनि ते चांहि काढ़े प्यारींदो हुयो। सरमायो हिकु हंधि गॾु थिए थो त फर्द खे अहिड़ो अहमक बणाए थो छॾे। ख़ैर, उन सां वरी पोइ कचहरी कंदासीं। कामड़ छो भला? हिन भेरे तव्हां एतिरो तरसिया छो न आहियो? जल्दी पिया शहर वञो। हा, कामिरेड जो पैगाम पहुतो आहे। ज़रूर हुन सां को मसलो हूंदो, उन करे ई वञणो थो पए, पर जल्दी अचिबो। तेसि ताईं तव्हां किताब पढ़ी वठिजो। तव्हांजे लाइ बि मूं वटि हिकु मशवरो आहे। का सूरत कढी तव्हां शहर में शिफ्ट थी वञो, छो जो तव्हां वटि हेतिरी सारी तालीम जो आहे। कामड़ खमीसा स्टाइल न, मूंखे हिकु ख़्यालु हितां वञणु नथो ॾिए त जेकॾहिं असीं सभु तइलीम याफ़्ता माण्हू तइलीम जी नौकरीअ जे बहाने ॻोठनि खे छॾे ईअं सभु हलिया वेंदासीं त ही ॻोठ ईअं ई रहंदा। हा, इहा हक़ीक़त बिल्कुलु पंहिंजी जॻह ते आहे, पर शहर आज़ाद मिडिल क्लास पैदा करे थो, जेको इनकलाब जे लाइ ज़रूरी आहे। या त सभई ॻोठ तइलीम याफ़्ता थी शहरी सूरतनि वारा थी वञनि, या असांजी शहरी तरफ़ मुंतकिली थिए ऐं उते शहरी बणिजी असीं हिननि ॻोठनि जो इस्तेसाल बि करियूं। हिननि खां सस्ते अघ ते शयूं वठी वरी हिननि खे महांगे अघ ते विकिणूं। मुंहिंजी बस अचण वारी आहे, पाण इन मौज़ू ते वरी पोइ गुफ़्तगू कंदासीं। ऐं हा, मुंहिंजे इन मशवरे ते गौर ज़रूरु कजो, ठीकु आहे? महिरबानी। सन वेड़ी चा मुझे मारने जा,